कहे हुकुम करे यो अज भला तुझे मुंह जा मलाइक लथल आहिनि अज ॾाढो मोर ख़ुशि आहे सम्झां थो त मूंखे पूरो पूरो फसाइण जो बंदोबस्त करे छॾियो अथई छा पोइ सोची नजीब मुर सही सही ॿुधा अॼु ॾाढो ख़ुशि आहीं छा ॻाल्हि आहे ख़ुशि त आहियां पर अञा वधीक ख़ुशी मूंखे सुबुह जो मिलंदे सुबुह जो तोखे ख़ुशी मिलंदी हा तूं कोन सम्झंदे ॾिस मोर मां सभु कुझु सम्झां थो त तुंहिंजी दिलि में छा आहे कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधाए ॿुधाए हाणे हिन जो बंदोबस्त करणो ई पवंदो न त ही हाणे मुंहिंजी ॻिचीअ में पइजी वेंदो छा कयां कहिड़े तरीक़े सां मोर खे नजीब ओ नजीब छा थो सोची पर होटल ते वञा पियो चांहि पीअण लाइ हलंदे हिन वक़्तु होटल सभु बंदि थी विए किथे वञी धिका खाईंदे इहो स्टाफ वारो परू वारो होटल खुलियो हली त चकर ॾेई अचूं हिनखे सॼी राति हाणे निंड कोन वठंदी छो त सुबुह जो हिनखे पादर सुझनि था पर हली थो या मां वञा वञासि गॾियो असां भॼी न वञे मोर छा थो सोची हा हलो हल हल हाणे हल हल त तोखे स्टाफ वारे होटल सफ़ा कड़क चांहि थो ॾियां मूंखे ख़बर आहे त तूं चांहि जो वॾो मुआल हल ठीकु आहे पैसा भरजांइ मोर खां हक़ीक़त न पुछम त नजीब कहिड़ो अच्छो मोह करे आयो आहे पर का ॻाल्हि हुई ज़रूर जो मोर ॾाढो ख़ुशि हो जेकॾहिं नजीब गद्दार निकिरे थो त पोइ ओताक जे पोएं पासे में उन लाइ खॾ खणी मानी खणी अचां तूं वे इन खां सॼी हक़ीक़त मुंहिंजे साम्हूं अची वञे हक़ीक़त कहिड़ी हक़ीक़त जी ॻाल्हि पिया कयो मूं अञा पूरी ॻाल्हि नाहे कई पूरी ॻाल्हि हाणे पंहिंजो वात बंदि रख ऐं कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हा हा मां ॿुधां पई ॻाल्हि कयो ॾिस जीरत मूंखां का बि ॻाल्हि लिकंदी न आहे इन खां पहिरियां जे मां कंहिं ॿिए जे वादा इहा ॻाल्हि ॿुधां मां तोखां ॿुधण थो चाहियां मूंखे साफ़ साफ़ ॿुधाए त पीर जी मज़ार ते वञी कहिड़ा गुल खिलाईंदियूं आहियो इहो छा पिया चओ मूंसां असां त ज़ियारत जे लाइ वयूं हुयूंसीं मूंखे सच सच ॿुधाए मूंखे सॼी हक़ीक़त जी ख़बर आहे त तूं जेका ज़ियारत करे आई आहीं मूंसां इहो त अजायो तव्हांखे वहम आहे तूं दादरी खे पीर ते छो थी वठी वञे ऐं तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे जो रोज़ रोज़ पीर ते थी वञो इन्ही सॼी हक़ीक़त खे मां तव्हांखे सुबुह जो आगाह कंदुसि सुबुह जो ॾिसो मूंसां तव्हांजा कंहिं अजायो कन भरिया आहिनि ॾिस ज़ीनत बेगम तूं सच ॻाल्हाइण ई नथी चाहे मूंसां अहिड़ी त का ॻाल्हि ई कान्हे हल हल हाणे हिनजी ख़बर त हाणे सुबुह जो ई पवंदी सुबुह जो ई तोखे ख़बर पवंदी मूसा ख़ान खे बेवकूफ़ बणायो पियो वञे
मूसा खान के बेवकूफ बनाया वञे। न कॾहिं बि ईअं थियण न ॾींदुसि, कॾहिं बि ईअं थियण न ॾींदुसि। दादली, मां समझा थी त मूसा खान खे सॼी ख़बर पइजी चुकी आहे। सुभाणे असां ॿिन्ही जो ख़ैर न आहे। जेकॾहिं ख़बर पइजी चुकी अथसि त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी वई। छा इहा वॾी ॻाल्हि न आहे? मां पंहिंजे पीउ सां मिलण वई हुयसि, को गुनाह नाहे कयो जो मूसा जे ख़ौफ़ खां शिरकण लॻा। दादली, तूं समझी कान थी पई। जेकॾहिं न इहा ख़बर मूसा खान खे पई त हितां मां तोखे पंहिंजे पीउ सां मिलाइण जे लाइ वठी वेंदी आहियां त मूसा खान मूंखे गोली हणण में देरी कोन कंदो। बाक़ी मां छा थी चाहियां? दादली, ख़ुदा करे त मूसा खान जो इहो वहम हुजे। जेकॾहिं कंहिं असांखे उते ॾिठो आहे ऐं उन अचे इहा ॻाल्हि मूसा खान सां कई आहे त पोइ असां ॿिन्ही जो ख़ैर न आहे। जेकॾहिं पीउ सां मिलण ते मूंसां मारींदो त अहिड़ी ज़िंदगीअ खां मौत ई भलो। दादली, तूं समझी कान थी पई। जेकॾहिं न इहा ख़बर मूसा खान खे पई त पोइ इहो असांजे लाइ मसइलो न पर तुंहिंजे पीउ जे लाइ बि मसइलो आहे। पोइ उनखे जेरो कोन छॾींदो। तूं हाणे असां लाइ परेशान न थी। जेकॾहिं मूंखे ऐं मुंहिंजे पीउ खे मूंसां मारे विधो न त तो ते मयार कोन ईंदी। हिन छोरीअ खे थी छा वियो आहे? काल्ह त साह पियो निकिरेसि ऐं अॼु वरी। हाणे घणो न सोच, वञी आराम कर, असांखे कुझु बि कोन थींदो। असांजे तरफ़ां तव्हांखे का ॾुख रसियो हुजे या तकलीफ़ आई हुजे त असांखे माफ़ करे छॾिजो। तव्हां अहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो? तव्हां त असांजा वॾा आहियो। हितां वञण खां पोइ असांखे विसारे न छॾिजो। सभु विसरी वञनि त विसरी वञनि, पर तव्हां विसरण जहिड़ी न आहियो। असांखे विसारे छॾींदी, बाक़ी सोनी तोखे हमेशह यादि रहंदी। विसारींदसि त तव्हां सभिनी खे न, पर मुंहिंजी दिलि चए थी मां सोनीअ खे पाण सां गॾु वठी वञा। इहा त तव्हां असांजी दिलि जी ॻाल्हि कई आहे। इन मां असांजी जान छॾाए ॿियो असांखे छा खपे? ॾींहं राति तव्हांजी ख़िदमत कयां थी, पोइ बि तव्हां ईअं था चओ। ख़िदमत तूं घणनि जी कई आहे, हिन में त को शक न आहे। हिन वक़्तु तव्हां पंहिंजे जहिड़े खे छॾियो ऐं मूंखे ॾियो इजाज़त। जॾहिं मां वञा त पोइ तव्हां हिक ॿिए सां निबिरी पइजो। चङो। सोनी, मुस्कान खे गाॾीअ ताईं छॾे अच। हलो। ढोलू, मूंखे तुंहिंजी इहा ॻाल्हि सम्झ में कान थी अचे त आख़िर तूं चुल्हो ॿारण कॾहिं सिखंदे? असांजी त असुली बि कान ठासीं। मेरी ॻाल्हि मञ, असां हरू भरू अची छिते थियूं इथां। सवेल ई तीन ट्रपड़ चाह हल माई जे अॻु हल उछलंदऊं। पोइ इहो ॿुधा, भला रहंदासीं किथे? हा चिमण, ॻाल्हि लख जी किथी आई। फैस वाली उताक ते बि मोलू पिया लेथड़ियां खांदाए, उते इहो मौत वटि पेर रखण बि कोन ॾेसी। इन करे त चवां थो त माठड़ी करे हिन होटल खे हलण ॾे। हा ॻाल्हि ॿुध चिमण, होटल हलसी, पर 1 महीना चाह मैं चढ़ाइसां, 1 महीना चाह तूं चढ़ाइसीं। ठीकु आहे? हाँ, अब पहला महीना तेरा। ठीकु आहे, तो मथां एतबार आहे। ही पहिरियों महीनो तुंहिंजो। खैर ठीक है त कस, पर निभा रसूं मुंह दे रसूं। नजीब इहो निभागो मोर नज़र कोन थो अचे। हो साईं हिते ई ॿुधो,
पर थी सके तो बनीअ चक्कर ॾियणी हुजे। अहिड़ो निभागो किथे जो ज़मीन ते वञे नेरनि खां सवाइ हितां निकिरे कोन थो। बाबा साईं थी सके तो ॿाहिरि ई हुजे। अड़े बाबा ॾिसी त ॿाहिरि गेट ते इहो रोल हूंदी हिते। वञ, हा वञ वञ। पर सर जेकॾहिं अहिड़ो को ख़ासि कमु आहे त पोइ मूंखे ॿुधायो। न बाबा हाणे मोर में वरी कहिड़ो कमु पवंदो ईअं पुछां तो नज़र कोन थो अचे निभागो। बाबा साईं ॿाहिरि बि त कोई कोन्हे। कोई कोन्हे यार, मां तोखे मोर जे लाइ पुछो उनखे ॾिसी आहे, ॿिए सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे। मोर हुयो कोन हुयो? न बा कोन। तूं इहो त ॿुधाए सुबुह जो ज़मीन ते वेंदे तो ॾिठो त कोन अथसि? बाबा साईं मूंखे त सुबुह खां वठी नज़र ई न आयो। वैसे मोर हिते ई हूंदो, तव्हां मोर लाइ छो पिया परेशान थियो? जी मोर लाइ परेशान न आहियां, राति हिते हो, पोइ सुबुह सां काॾे गुम थी वियो, कंहिंजे ठोरनि सां आहे, ख़बर त पए। वैसे मां आराम लाइ वञा पियो, मोर हिते ई वेठो हुयो। वञ ॾिसी अचीसि ॿाहिरि, इहो गेट ते हूंदो या कंहिं बाग में ज़ैतून खाईंदो हूंदो इन बागो। वञ। बस हाणे बस सियाणी न थी या पोइ ॾिनो हाणे टर। हाणे मां त वञा थी, तूं बि वञी करे हाकिम खे मुंहुं ॾे। हा भॼाई, हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त तव्हां मुस्कान खे छा चयो? तव्हां वरी छा चवंदी? शर्माए भई। छा जवाब कुझु बि कोन ॾिनई? हा अदा, मुस्कान जवाब ॾिनो न। छा चई? अदा मुस्कान सोराना राज़ी हुई, पर हुन चयो त मूंखे सोचण जो कुझु वक़्तु ॾियो। बाक़ी हिते मुस्कान खे छा जे लाइ घुरायोसीं? सोचण जो बहानो करे तोखे बेवकूफ़ बणाए वई आहे। अदा मूं ज़ोर रखियो पर वरी चई। जेका बि ॻाल्हि आहे तूं साफ़ साफ़ छो नथी ॿुधाए भाॼई? मुस्कान सोराना राज़ी थी वई पर विच में खैरा हुनजा कन थी। अरे माई हाणे वरी अम्मा ते इल्ज़ाम। अरे तूं चुप करे बि, हाकिम खान पाण ई सिधो कंदुसि। मुस्कान वेंदे वेंदे चयो त मां त राज़ी आहियां पर मुंहिंजे भाउ खे छॾो तव्हां राज़ी कयो। चइबो इहा ॻाल्हि आहे। हा दा मुस्कान राज़ी आहे, हाणे छॾो तव्हां हुनजे भाउ खे राज़ी कयो। जेकॾहिं मुस्कान राज़ी आहे अदा पोइ हुनजो भाउ छो इनकार कंदो? भाॼाई तोसां खां मुस्कान अहिड़ी ॻाल्हि कई आहे? अदा मूंखे त इहो ई चयईं त जीअं मां चवंदी आहियां मुंहिंजो भाउ उअं ई कंदो आहे। ऐं हा दा ॿियो चवे पई त मुंहिंजे भाउ मूंखे इजाज़त ॾेई छॾी आहे त ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ीअ सां गुज़ार। पोइ त मसइलो कोई कोन्हे। अदा जॾहिं सकीना मुस्कान खे राज़ी करे छॾियो आहे, कुझु ॾींहं रखी दिलावर ऐं सकीना खे मोकिलियो त तारीख़ पकी करे ॼण। मुंहिंजे ख़्याल में त कुझु ॾींहं सब्र करे भाॼाई अदा वॾे खे मोकिलियोसि था। कीअं भाॼाई, ठीकु आहे न? हा दा ठीकु आहे। कीअं सकीना, मुस्कान त राज़ी आहे न? हा हा वो त राज़ी आहे, तूं घणो मथो ख़राब न कर। सकीना हाणे वेही के पीर मुर्शिद खे यादि करे, जल्द तुंहिंजा कूड़ ज़ाहिर थींदा। पोइ हाकिम जेकी तोसां जुट कंदो न उहो त ख़ुदा ई ॼाणे थो।